सकरन वाक़े खिलाफ मेहर में कौम पर जमायत सिंध सभा पाना शफकत झत्याल, ज़रियाब सुमरो, कबीर जामरी, अफजल लाशारी, मुश्ताक चांडियो, एजाज नोतकानी की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते अटक पंप वटि एहतजाजी धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन सकरन में वाक़े में बेगुनाह शहीद कयल ॻोठाणनि जे क़त्ल ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। धरणे सबबि इंडस हाईवे ब्लॉक थी वियो, जंहिं सबबि लाड़काने खां कराची ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौके ते उन्हनि जो चवणु हुयो त सिंध में लाक़ानूनियत आहे, इदारनि खे आइन खां मथां ई छूट हासिल आहे। ॻोठ माणी जलबाणी बेगुनाह पोरियत ॻोठाणनि खे गोलियूं हणी क़त्ल कंदड़ कानून लागू कंदड़ इदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट हेठि केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।